अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। मिठल खान हाणे पंहिंजी देरा बेल जो संग मल्हार खे ॾेई छॾींदो। छा पुलिस हाणे मल्हार खे लाकअप करे छॾींदो। छा गमदिल हाणे मल्हार जे मथां केस दाख़िल करे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्च अमल लिखियल आहे सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो। काफ़ी असांजी हौसला वधे थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करे हलो था पंहिंजी कहाणी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मिठल खान जेको आहे तमामु जल्द हाणे पंहिंजे पेर ते अचण वारो आहे। छो जो राबेल ऐं उनजी घरवारी हुनखे बार बार सम्झाईंदा त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां मल्हार खां ठाह कयो। जेकर तव्हां मल्हार सां ठाह न कंदो त पोइ मल्हार ऐं राबेल कॾहिं बि ख़ुशि न रही सघंदा। छो जो मल्हार बि असांजो पुटु आहे। तूं नूरल जे करे मल्हार खे सज़ा न ॾे। मिठल खान चवंदो त मां इन ॻाल्हि ते सोचे ऐं पोइ अव्हांखे ज़रूरु इतलाह कंदुसि त मल्हार सां ठाह करिणो आहे या न। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो पुलिस जो जेको आहे घणो ज़ोर हूंदो त कहिड़े बि तरीक़े सां मल्हार खे लाकअप करे। मतिलबु त पुलिस जे मथां बालाजी खान जो हथु हूंदो ऐं रेस बालाजी खान पुलिस खे ईअं त टांडा ॾींदो ऐं उनखे ॾींहं राति हिकु करे छॾींदो। तोखां कीअं बि करे मल्हार खे लाकअप करिणो आहे। अगरि जेकर तो लाकअप न कयो मल्हार खे त पोइ मल्हार पंहिंजो पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झंदो। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मल्हार खे लाकअप करे खणी अच। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो गमदिल जेको आहे हाली फ़िलहाल मल्हार जे मथां केस दाख़िल न कराईंदो ऐं पुलिस खे इनकार करे छॾींदो त मां हाली फ़िलहाल कंहिंजे मथां बि केस दाख़िल नथो करणु चाहियां। छो जो शक जी बुनियाद ते कंहिंखे ॾोही नथो करणु चाहियां। बसि असांखे हाणे जेको आहे इन ते एतबार करे पोइ उनजे मथां केस दाख़िल कराइणो पवंदो। ईअं मां कॾहिं बि नथो करे सघां। पुलिस चवंदो त गमदिल तोखां जल्द जेतिरो थी सघे ही तुंहिंजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मल्हार दुश्मन आहे ऐं ॿियो हिन तर में कोई बि न आहे। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं उनजे मथां केस दाख़िल करे छॾ। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस बालाजी खान जेको आहे मंठार खे चई छॾींदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन शेरदिल खे ईअं त मारे छॾ जो उनखे कोई बि हथु न करे। त शेरदिल जो नालो ईअं मटाए छॾिजो शेरदिल ॼण हिन दुनिया में हो ई न। मंठार चवंदो त हा रेस बालाजी खान मां इनखे ईअं गुम करे छॾींदुसि ईअं उनखे मारे छॾींदुसि जो कंहिंखे ख़बर ई न पवंदी त आख़िरकार शेरदिल काॾे वियो। शेरदिल दुश्मन केरु हो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी। बाक़ी पसंदि असांखे ॾींदा हाणे वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।